नमस्कार दोस्तों। इन खां पहिरीं क्लास में पाण शाह साहब जे सुर सुहिणी सुर जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं, जंहिंमें मां शाह साहब जे हिन सुर में लिखियल कविताउनि मां कुझु चुनिंदा कविताऊं जेके तव्हांखे एग्ज़ाम में कमु ईंदियूं उन्हनि जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं। उन जी ही ॾिस में अॻिते वधंदे कुझु कविताऊं पाण ॿियूं पढ़ूं था। अॻियां शाह साहब लिखे थो त अदद नाहे इश्क जो सुणी थियूं साणी कान्हे पुॼाणी महदा मुंद मिहार जी। हिन कविता में शाह साहब इश्क जी इंतिहा ॿुधाई आहे। शाह साहब चए थो त इश्क जो को अंत ई कोन्हे, इहो ॿुधी सुणी थियूं साणी, इहो ॿुधी नेह भेरी थिए, मतिलबु ॿुधी असांखे आथत मिले थो या असांखे मन में हिकु आस थिए थी त हिन जो त को अंत ई कोन्हे। कान्हे पुॼाणी मैदा मुंद में हार जी, जीअं इश्क जो को अंत कोन्हे, इश्क जी का पुॼाणी कोन्हे, तीअं मेहार जो बि को अंत कोन्हे, मेहार जी बि का पुॼाणी कोन्हे। मेहार हिते ईश्वर खे सम्झो वियो आहे, ईश्वर खे चयो वियो आहे। अॻियां शाह साहब लिखे थो, सिक तुंहिंजी सुपणी अंदर थी अजल, बड़कियो ॿाहिरि निकिरे खूरे खाई खल, रि सिराहीअ सल मूंखे ॾिना सॼणे। ही सूफ़ी कलाम आहिनि ऐं सूफ़ी शाइरियूं आहिनि। हिन में शाह साहब ऐं सूफ़ी जेके बि कवि हुआ उहे ईअं मञींदा हुआ त जेसि ताईं असां पंहिंजो पाण खे फ़ना न कंदासीं, हिन परमात्मा खे पाइण लाइ पंहिंजो पाण खे पूर्ण रूप सां उन में नेस्ते नाबूद न कंदासीं, तेसि ताईं परमात्मा खे पाए न सघिबो। इन ॾिस में शाह साहब चए थो, सिक तुंहिंजी सुपणी अंदर थी अजल, त हे महबूब, हे मुंहिंजा परमात्मा, हे मुंहिंजा प्री, तुंहिंजी सिक मुंहिंजे अंदर में अथाह आहे, अंदर थी अजल अथाह आहे। बड़कियो ॿाहिरि निकिरे खूरे खाई खल, मुंहिंजे बठीअ में जलियल चमड़ीअ मां उहा बड़का खायो ॿाहिरि पई निकिरे। अर्थात मां जॾहिं पंहिंजे शरीर खे, पंहिंजे हिन माया रूपी शरीर खे जॾहिं भट्टीअ में साड़ियो आहे त उन मां जेको भपको ॿाहिरि निकिरे थो, उहा भपके वांगुरु मुंहिंजी सिक, तुंहिंजे प्रति मुंहिंजो प्रेम ॿाहिरि पियो थो निकिरे। रि सिराहीअ सल मूंखे ॾिना सॼणे। प्रिय परमात्मा लाइ चए थो त साईं मूंखे बिना, जीअं टुंग करण लाइ को सूओ या को अहिड़ो औज़ार यूज़ कबो आहे, तीअं प्रिय मूं में सिराईअ बिना ई सोराख कया आहिनि, मतिलबु सूए बिना ई मुंहिंजे अंदरि सोराख कया अथई। अॻियां शाह साहब लिखे थो, ॾिठे ॾींहं थियाम कोहू ॼाणा कहिड़ा पिड़ी, सहसे सिज उलही वाॼाईंदे वियाम, 3 साल थियाम जिनी साथ न सहा। केॾो न सुठो लिखियो वियो आहे त महबूब खे ॾिठे ॾींहं थिया, महबूब खे ॾिठे मूंखे कई ॾींहं थी विया आहिनि। को ॼाणा कहिड़ा पिड़ी, कीअं ॼाणा त उहे कहिड़ा आहिनि, उहे कीअं आहिनि, उहे चाक चङा भला आहिनि या न, उहे कीअं आहिनि। सहसे सिज उलही वाॼाईंदे वियाम, बेशुमार सिज लही विया आहिनि उन्हनि लाइ वाॼाईंदे, उन्हनि लाइ
निहारींदे उन्हनि जी राह तकींदे 3 साल थियाम जिनी साअत न सां तिन खां सवाइ जंहिंजे सिवा मां हिकु पल हिकु क्षण बि नथी गुज़ारे सघां नथो गुज़ारे सघां तंहिंखे ॾिठे तंहिंखे संभाले साल गुज़री विया आहिनि। केॾो न शाह साहिबु सुहिणी शाइरी चई आहे त महबूब खे ॾिठे मूंखे कई ॾींहं गुज़री विया आहिनि ऐं कीअं ॼाणा त उहे किथे आहिनि कीअं आहिनि कहिड़ा आहिनि। उन्हनि खे वॼाईंदे उन्हनि खे पुकारींदे उन्हनि जी राह तकींदे कई सहसे सवें सिज निकिरी विया आहिनि लही विया आहिनि काफ़ी ॾींहं गुज़री चुका आहिनि ऐं 3 साल थियाम जिन साथ न सां जंहिंजे बिना हिकु क्षण हिकु पल बि रहणु ॾुखियो थो लॻे उन्हनि खे ॾिठे उन्हनि जे बिना सवें साल गुज़री विया आहिनि। केॾो न रुहानी राज़ ॿुधायो वियो आहे। अॼु असां एसि ताईं पढ़ंदासीं। हिन सुर में शाह साहिबु 9 दास्तान ॾिना आहिनि जंहिंमें ॾाढी ख़ूबसूरत ऐं सुहिणी शाइरी चई आहे शाह साहिबु। मूंखे जेके एग्ज़ाम सां संबंधित कुझु सुठा शेर लॻा मां तव्हांखे सम्झाया ॿुधाया। इन जे अलावा बि अगरि तव्हांखे कुझु पुछिणो हुजे त तव्हां मूंखां पुछी सघो था व्हाट्सएप ते या मूंखे फ़ोन करे मूंखां पुछी सघो था। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं सुभाणे अॻिते।